Welcome to Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. सिंध हुकूमत 1700 अरब रुपयनि जी मालियत वारी बजट अॼु पेश कंदी। पघार ऐं पेंशन में 15% वाध जा इम्कान। बजट में तरक़ियाती कमनि जे लाइ 459 अरब रुपया रखण जो फ़ैसिलो। सूबाई सालियानी तरक़ियाती बजट 332 ऐं ज़िलई तरक़ियाती बजट 30 अरब रुपया रखण जी तजवीज़। आलमी बैंक जे कर्ज़नि तहत 91 अरब जूं रिथाऊं बि शामिल। तालीम जी रिथाउनि जे लाइ 34,217, सिहत जे लाइ 23,334, ज़राअत जे लाइ 7,050 ऐं सक़ाफ़त जे लाइ 2,001 मिलियन मख़सूस। आबपाशी जे लाइ 22,525, वाहन खे पको करण जे लाइ 10,000, पब्लिक हेल्थ ऐं रूरल डेवलपमेंट जे लाइ 23,475 मिलियन रुपया रखण जी सिफ़ारिश। घरू खाते जे लाइ 9,202, चौपाई माल ऐं माहीगीरी जे लाइ 1,716, तवानई जे लाइ 2,550, माहौलियात जे लाइ 1,200 ऐं फॉरेस्ट खाते जे लाइ 1,501 मिलियन रखण जी सिफ़ारिश। पाकिस्तान जी बजट खे मुस्तहकम करण जे लाइ वधीक क़दम खणण जी ज़रूरत आहे। IMF इख़्तियारनि जो चवणु आहे त क़ौमी असेंबली में पेश कयल वफ़ाक़ी बजट जो जाइज़ो वरितो पियो वञे। कुझु ख़र्चनि ऐं उगाड़नि जी वधीक वज़ाहत जे लाइ पाकिस्तानी इख़्तियारनि सां ॻाल्हि ॿोल जारी आहे। बजट खे IMF प्रोग्राम जे मुख्य मक़सदनि पटांदड़ बणाइण जे लाइ वधीक क़दम खणणा पवंदा। शुरूआती जाइज़े मां लॻे थो त बजट खे वधीक मुस्तहकम बणाइण लाइ क़दम खणण जी ज़रूरत आहे।